अज़ीम ए हड्डा कब्रुनि में ॻरी वेंदा छो त इंसान खे क़ब्र जी ख़बर नाहे त इंसान सां छा हशर थींदो आहे। पर के अहिड़ा मुशाहिदा हूंदा आहिनि जो मुशाहिदनि जे आॾो इंसान जे आॾो वाक़ियो अची वेंदो आहे। अवां हिते खोड़ वेठा आहियो, अवां मां को न को अहिड़ो ज़रूरु हूंदो जंहिं क़ब्रिस्तान में क़ब्र खोटरी हूंदी, मुक़ाम में मैयत जे लाइ सामी ठाही हूंदी, उन्हीअ जाइ ते मथां निशान ई कोन्हे, सॼी ज़मीन हिक जहिड़ी कोरर सां खोटींदो वञी तरे ताईं पहुच का शइ कान, पर ओचितो अंदरां ज़मीन मां 5 न थियनि था 4 न थियनि था, हॾा निकिरी पवंदा आहिनि। खोपरी काथे पई आहे, टंग काथे पई आहे, पासरियूं किथे पयूं आहिनि, उहे हॾा ॻरी भोर भोर ज़रा ज़रा थी वेंदा आहिनि। हाणे इहो इंसान जो मुशाहिदो आहे। हूअं त क़ब्र में कंहिंखे ख़बर कान्हे का, न को एर न को भेर न को ओठी आयो, मूं वटि आयो की न की भायरा भरे पेर, हाणे किताब तूं केरो आणे ॾींदो उन जूं। शाह साहब रहमतुल्लाह अलैह क़ब्र जी थो ॻाल्हि करे त न को एर न को भेर न को ओठी आयो, क़ब्र में माइटनि खे पूरे आयासीं, न को उतां आयो न का ख़बर ॾिनई त मूंसां छा थियो, मूंसां छा वयो छा वापिरियो, का ख़बर कान्हे, का हिकु अल्लाह ॼाणे ॿियो क़ब्र वारो ॼाणे। पर इहे मुशाहिदा त आहिनि न अदा, हॾा ॻरी था वञनि, खोपरी धार, गोॾा धार, टंगूं बाहूं धार, हॾनि जो हाल अहिड़ो आहे जंहिं हॾनि जे मथां तोखे भरवसो आहे, बाह तुंहिंजी लोह खां मज़बूत आहे, पर क़ब्र में वञण खां बाद में हथ लाइ त भुरे पई, सफ़ा अटो थी वञे। पर इहो सभु कंहिंजे लाइ न थींदो आहे। के वरी अहिड़ा बाना हूंदा जंहिंजो जिस्म अल्लाह ताला क़यामत ताईं सलामत रखंदो आहे। हॾो त मज़बूत शइ आहे, हीअ खल, हीअ चमड़ी, ही गोश्त, हे अखियूं, हे नज़र, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चाहींदो आहे त पंहिंजे बाननि जूं इहे शयूं बि क़ब्र में सलामत रखंदो आहे। मौलाना जलालुद्दीन सुयूती वॾो हिकिड़ो आलिम अहलुल्लाह थी गुज़रियो आहे, अहले सुन्नत जमात जो आलिम आहे, 10वीं सदी जो बुज़ुर्ग आहे। उन हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो आहे, दुरूद पढ़ त मां तुंहिंजी ख़िदमत में बयानु कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लामा जलालुद्दीन सुयूती वॾो आलिम आहे, उहो फरमाए थो त मां हिकिड़ी रसूलुल्लाह जी हदीस पढ़ी। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं बाने जी दुनिया में क़ुरान करीम सां मुहबत हूंदी, मोहब्बत जो मतलब छा, 50 गिलाफ चाढ़े मथे दरी में रखी छॾियऊंसि, अठे ॾिहाड़े चुमियऊंसि, वरी रखी छॾियऊं, इहा मोहब्बत न आहे। क़ुरान करीम सां मोहब्बत जो मतलब आहे पहिरीं त क़ुरान करीम जी तिलावत करे, नंबर 2 क़ुरान पाक ते अमल करे, इहा आहे मोहब्बत। बाक़ी मोजादा गिलाफनि मथां गिलाफ, चोलनि मथां चोलियूं, पोतनि मथां पोतियूं, ऐं रखी छॾ मथे दरीअ में। किथे किथे त कॾहिं कॾहिं बहानो थींदो आहे, रस्ते में ॻोठनि में ॿाराड़नि में वेंदा आहियूं, क़ुरान शरीफ़ पियो आहे, हाणे भला 2-3 मिंट वेठा आहियूं, अञा रस्ते में बि सफ़र करिणो आहे, भला थोरी तिलावत कयूं, अबा खणी जो क़ुरान लाइ त खखरनि सां भरियो पियो आहे, रुॻो खखरियूं, कॾहिं कॾहिं विछूं निकिरनि, कॾहिं कॾहिं मोजादा आहे जेका किरड़ी मथे घुमंदी आहे, छटकली जंहिंखे चवंदा हो, इहे क़ुराननि में पयूं आहिनि। इहा क़ुरान सां मोहब्बत न आहे, क़ुरान सां मोहब्बत आहे तिलावत ऐं अल्लाह जे कलाम पाक ते अमल। मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, मां अहिड़ी हदीस पढ़ी जंहिंमें रसूलुल्लाह फरमायो आहे त मोमिन बाने खे क़ुरान सां मोहब्बत हूंदी आहे, मुत्तकी परहेज़गार बाने खे क़ुरान सां मोहब्बत हूंदी आहे। जॾहिं मरंदो आहे ऐं क़ब्र में वेंदो आहे त अल्लाह ताला जन्नत जो क़ुरान हुन जे क़ब्र में पहुचाईंदो आहे। जंहिंसां मोहब्बत उहा शइ क़ब्र में मिले, दुनिया में क़ुरान सां मोहब्बत त हाणे क़ब्र में बि हुन सां क़ुरान गॾु हूंदो आहे। मौलाना जलालुद्दीन सुयूती फरमाए पियो त मूं दिलि में चयो त रसूलुल्लाह जो कौल सच आहे, रसूलुल्लाह जो फरमान, पर दिलि में इहो वहम थियो त
कब्र में कुरान पढ़ी कीअं कंदो, छा कंदो, ऐं कुरान पाक कब्र में ईंदो कीअं। आलिम बि आहे, हदीस बि पढ़े थो, हदीस खे सचो बि मञे थो, पर थोरो वहम थींदो आहे न। अव्हां खे ख़बर आहे अल्लाह जो प्यारो नबी इब्राहिम सभई जो अलैहिस्सलाम रस्तो वठियो थो अचे, दरियाह जे किनारे ते अची बीठो, ॾिठी त लाश पियो आहे। दरियाह जे किनारे ते लाश पियो आहे, थोरो थोरो पाणी हुनखे लॻल आहे, बाक़ी ॿियो दरियाह जो पाणी हेठां, माना ईअं सम्झो को दरियाह जो दुॿो हो, उन दुॿे में लाश पियो आहे। हज़रत इब्राहिम मथां बीह ॾिठई हुनखे मच्छूं पियूं पटिन, हैरत में अची वियो। वरी 2 मिंट गुज़रिया, ॾिठई बीठे, वरी हिकिड़ो गिदड़ झंगमो आयो, गिदड़ बची हुनजी बूटी पटे हलियो वियो। हैरत में अची वियो, वरी 2-3 मिंट गुज़रिया त मथां आसमान तां, मथां फिज़ा मां सिरण आई, सिरण, उहा हुनजो गोश्त पटे खणी हली वई। वरी कांग आया, कांग, वरी कांग पटे आ। इब्राहिम अलैहिस्सलाम बि दिल में सोचई त रब जो वाइदो सचो आहे त मां मुआ जीआरींदुसि, पर हे त अजीब ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो इंसान आहे, हिकिड़ो वजूद आहे, इहो क़यामत में उथंदो, पर हिकिड़ो ज़रो मच्छीअ जे पेट में आहे, हिकिड़ो ज़रो कांव जे पेट में आहे, हिकिड़ो ज़रो सिरण गिझ जे पेट में आहे, हिकिड़ो ज़रो गिदड़ जे पेट में आहे, हिकिड़ो ज़रो हेॾे हलियो वियो। इहे इन्हनि जे पेटनि मां हिन जा ज़रा कीअं निकिरंदा, कीअं जहिड़ो थींदो। अल्लाह ताला जी दरबार में कई कैफ़ तुहिल मौता, ओ मुंहिंजा मौला तुंहिंजी कुदरत तां कुर्बान वञा, मां तुंहिंजो नबी आहियां, तो में भरवसो आहे, ईमान आहे, अक़ीदो आहे, त मुआ जीआरींदे, पर मुंहिंजा मौला कैफ़ कैफ़ तुहिल मौता, हे मुआ कीअं जीआरींदे हिन हिकिड़े माण्हूअ जो हिस्सो जिस्म टुकड़ा टुकड़ा थी, ज़रा ज़रा थी, को बछीअ जे पेट में, को कांव जे पेट में, को गिदड़ जे पेट में, को गिझ जे पेट में, ये सभु कीअं गॾु कंदे। अल्लाह ताला फरमा क़ाल अवलम तुमिन, इब्राहिम भरवसो कोन आई आहे, मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ते ईमान कोन आई छा। क़ाल बला, हाओ मौला ईमान आहे, वला किल यतमइन्न क़ल्बी, या अल्लाह जेको अक़ीदो आहे, जेको एतिक़ाद आहे, मां उन एतिक़ाद खे अखियुनि सां ॾिसणु चाहियां थो त अञा वधीक इत्मीनान क़ल्ब खे मिली वेंदो। मां एॾे कोन थो वञा, छो त इहो किसो वरी ॿिए दफ़े तव्हांखे ॿुधाईंदुसि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू प्यारे नबीअ खे 4 पखियुनि वठण जो हुकुम कयो। चैनी खे कुही हुकुम कई अथई, चैनीअ जो गोश्त गॾाए कीमो करे, वरी मुख़्तलिफ़ जायुनि ते रखी, वरी सॾु करी त ज़रा ज़रा गॾु थींदा। मां केथो जहिड़ो फरमाया। किसो मुख़्तसर, ॻाल्हि एतिरी ते ख़तम थी त हज़रत सुयूती बि फरमाए थो त मां दिल में सोचो, अल्लाह ताला जे हबीब फरमायो आहे त जंहिंजी क़ुरान सां मुहबत हूंदी उनखे क़ब्र में क़ुरान मिलंदो। कीअं मिलंदो? हिकिड़े ॾियारे अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे पंहिंजे किताब शरह सुदूर में त असां हिकिड़े माण्हूअ खे क़ब्रिस्तान में खणी वियासीं। संदसि ॻोठ जो नालो हो सुयूत, बगदाद जे वेझो आहे। बुज़ुर्ग फरमाए थो उन ॻोठ जे माण्हूअ जी असां क़बर खोटीसीं। क़बर खोटे जंहिंमहिल सामी पे ठाहीसीं, सामी छा चवंदा हो तव्हां? बगली बि चवंदा आहिनि माण्हू, सामी बि चवंदा आहिनि, के माण्हू वरी ॻुझ बि चवंदा आहिनि। बहरहाल जेका पक्की ज़मीन में हिकिड़े पासे उलांदे पासे ठाहिबी आहे, असांजो सामी ठाहीसीं। मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो उन सामी ठाहींदे ओचितो उन पासे खॾो थी पियो। भेड़ जो आई, भेड़ अचण सां खॾो निकिरी पियो। अड़े भणाते त का ॿी क़बर आहे अंदरि। मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में फरमायो आहे, हेठि झुकी जो निहारियूं त सुभान अल्लाह, हिकिड़ो नूरानी चेहरे सां शख़्स वेठो आहे। अल्लाह जो क़ुरान हुन जे आॾो खुलियो पियो आहे, क़ब्र में वेठो तलावत फरमाए। अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत में मशगूल लॻो पियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हुन पासे जो खॾो खुटियो न साईं, ओॾो जो हीअ मिटी खुली पई, रोशनी जो थी, हुन जे आॾो क़ुरान पाक हो त हीअ पोइ ते निहारियईं।
पोइ ते निहारे असांखे चई अबा क़यामत अची वई आहे छा चयईं क़यामत अची वई आहे छाजो मुंहिंजी क़बर खोटरी अथव असां चयोसीं भुलिजी पिया हूं असां मैयत जी क़बर खोटरी पर हिते त का तुंहिंजी क़बर आई असांखे ख़बर कान्हे क़यामत कान आई आहे चइजे क़यामत न आई आहे त मुंहिंजे क़बर खे बंदि कयो असां चयो त बंदि कोन कंदासीं अॻु में असांखे वर्दी ॾे छाजी वर्दी केरु क़बर में घणा साल थिया थी इहो क़ुरान करीम तोखे किथां मिलियो आहे दुरूद पढ़ त ॿुधायां छा जवाब ॾिनई अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि मुंहिंजा दोस्तो अदीज़ो अल्लामा जलालुद्दीन सूती रहमतुल्लाह अलैहि फरमाए पियो ओ क़बर वारो ॻाल्हाए थो छा पियो चवे अदा मूंखे हिन जाइ ते 400 साल थिया आहिनि 400 साल 400 साल चई हा चे पोइ तोखे मिटी कोन खाधो आहे तुंहिंजो जिस्म सलामत आहे हे क़ुरान करीम तुंहिंजे आॾो बीठो आहे इहो काथो आंदी चे तोखे ख़बर कान्हे का त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे इमामुल अंबिया फरमायो आहे जंहिंजी क़ुरान सां मुहबत हूंदी आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात उन शख़्स खे जन्नत जो क़ुरान क़बर में ॾींदो आहे मुझी दुनिया में कुरान करीम सां मुहब्बत हुई अल्लाह पाक मरण वारे ॾींहं ते पहिरें ई टाइम ते जॾहिं मलाइकनि मूंखां पुछो मर रब्बुक व मन नबीयुक व मा दीनुक उन सां गॾोगॾु अल्लाह पाक जॾहिं मूंखे पंहिंजे इम्तिहान में कामयाबी ॾिनी अल्लाह ताला फरमाया बाना तोखे छा खपे मूं चयो मौला तुंहिंजी रहमत खपे ॿियो तुंहिंजो क़ुरान खपे जो क़यामत ताईं पढ़ा वेठो अल्लाह जे रहमत जा फरिश्ता आया आहिनि जेके मूंखे जन्नती क़ुरान ॾेई विया आहिनि जलालुद्दीन सुयूती फरमाए थो ख़ुदा जो कसम आहे अहिड़ा अखर मूं ज़िंदगीअ में ॾिठा ई कोन्हनि के अबा जेको जन्नत जो क़ुरान हूंदो तंहिंजा अखर बि अहिड़ा हूंदा या न हूंदा महबूबन करीमन जी हदीस पाक सच्ची आहे चो मुस्तफ़ा जो फरमान अल्लाह जे हबीब जो कौल सचो आहे पाण फरमाइनि था मोमिन खे जन्नत जे अंदरि मोमिन खे क़ब्र जे अंदरि अल्लाह ताला क़ुरान पाक ॾींदो आहे ऐं उहो क़ुरान पाक क़यामत ताईं तिलावत कंदो रहंदो आहे हाणे हिकिड़ा उहे जेके ॻरी आहे ॿुधायमि न सही जंहिंजा हॾा ऐं ॿिया वार बि सही सलामत जिस्म बि सही सलामत रुगो सही सलामत कोन क़ब्र में अल्लाह जे क़ुरान जी तिलावत वेठो करे मुजादा इहो छा आहे इहो आहे तक़वा ऐं परहेज़गारी जो सबब जेको मुत्तक़ी ऐं परहेज़गार बानो आहे अल्लाह अल्लाह करण वारो आहे ख़ुदा खे यादि करण वारो आहे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हुन जे जिस्म खे बि सलामत रखंदो आहे हुन जो जिस्म बि सलामत हूंदो आहे मां हिकिड़ी हदीस पाक में पढ़ियो आहे त जिस्म त सलामत हूंदो आहे पर अल्लाह पाक जे वलियनि जे जिस्म खे जेको कफ़न जो कपिड़ो लॻंदो आहे सो कफ़न जो कपिड़ो बि सलामत हूंदो आहे हुननि जे कफ़न खे बि मिटी न खाईंदी आहे जिस्म त सलामत पर कफ़न बि सलामत इहो छाजे करे उन तक़वा ऐं परहेज़गारीअ जे करे ऐं इहो अक़ीदो रखिजे त असांखे क़ब्र खां वरी ॿीहर उथणो आहे अल्लाह ताला जे दरबार में हलणो आहे ॻाल्हि पेगम नबी करीम जीअं जो मके पाक में आया त हुज़ूर करीम इहो ऐलान कयो त अल्लाह चओ भला अल्लाह साईं हिकिड़ो आहे पर क़यामत में उथणो अथव माण्हुनि खे इहा ॻाल्हि ॾुखी लॻी मई युहयिल इज़ाम वहिय रमीम ही मोहम्मद कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे हॾा ॻरी वेंदा केरु उथाईंदो अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीबनि खे चओ त जंहिं पहिरीं तव्हांखे पैदा कयो आहे तव्हांजे हॾनि खे बि ॿीहर उहो ई उथारींदो जंहिं तव्हांखे पहिरियां पैदा कयो हो कुझु न हुयो मिटी हुयो उन मिटीअ मां अल्लाह ताला तव्हांखे सुहिणी सूरत ॾे इंसान बनायो जंहिं रब करीम जी ज़ात पहिरीं तव्हांखे बनायो आहे त उहो ॿीहर बि बणाए सघे थो अबा जंहिं कारीगरनि हीअ हिकु दफ़ो लठ बणाई आहे पहिरियों दफ़ो बनाई सुहिणी झंडीअ ते लाहे रंग ॾिनई पर हीअ जे भॼी पए टुकर थी पए त अहिड़ी ॿीहर ठाहे सघे थो या न छो त नए सिर ठाहिणु ॾुखियो आहे नए सिर ठाहिणो
ॾुखियो आहे, पर ॿीहर ठाहिणो सवलो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, तव्हां चओ था केरु ठाहींदो, तव्हां पहिरीं कुझु बि न हुयो, मां ठाहियो मां, ॿीहर त मूंखे वधीक आसान आहे जो तव्हांखे मां ठाहे सघां। हाणे इहा ॻाल्हि मके में गश्त पई करे, सभई पिया चवनि यार अजीब आहे, मोहम्मद कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करे, सम्झ में नथी अचे। हाणे कीअं माण्हू उथंदा, मरी विया, गरी विया, ख़तम थी विया, कीअं उथंदा, इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी नबी पाक अलैहिस्सलाम जे दाईअ जो मुड़ुसु, जंहिंजो नालो हो हज़रत हारिस। दाई कहिड़ी? ख़ैर थी वियो, कहिड़ी दाई बाबा? ॻाल्हायो त सही, ॿीहर बसर तकीर न कया, ॻाल्हायो जो नथा बाबा, कहिड़ी दाई? कुझु कुझु तव्हां बि त कुझु मथो हणो। हज़रत बीबी दाई हलीमा, उन्हीं जो मुड़ुसु हो हज़रत हारिस। महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 4 साल 5 साल जी ॼमार में छॾे आया। 2-3 दफ़ा महबूब करीम अलैहिस्सलाम ते ताइफ़ जे शहर में अजीब अजीब वाक़िया पेश आया। 3 सालनि जो आहे, 4 साल जो आहे, वध में वधि 5 साल जो आहे। इन 5 सालनि जे ॼमार में बकरनि सां बीठो आहे। भेण हज़रत बीबी शीमा, उहा बि गॾु आहे। शीमा दाई हलीमा जी न्याणी आहे, नबी करीम जी थञ शरीक भेण आहे। ॿियो नंढड़ो भाउ हो जेको सरकार दो आलम अलैहिस्सलाम खां उम्र में 6 महीना वॾो हो। शीमा वॾी आहे, जवान आहे, भाउ बि आहे, पाण बि आहिनि। बकरनि सां बीठा, ॿई टई पाण में बीठा आहिनि, बकरियूं चरण बीठियूं। नबी करीम अलैहिस्सलाम ऐं उनजा जेके भाइर हा वण जे हेठां वेठा हा। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी ॾिठो त ॿजड़ा आसमान तो नथा था अचनि, बिल्कुलु माण्हूअ जी शकिल। हिकिड़े ॿिए खे चयो इहो आहे, ॿिए चयो हाओ इहो आहे। सफेद कपड़ा, नूरानी चेहरा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी दाई हलीमा फरमाए थी या पाण में ॻाल्हि करे हिकिड़े मूंखे ज़मीन ते लेटायो, ॿिए सां नूरानी छुरी आहे जंहिंमां सिज जे रोशनीअ खां वधीक लाट निकिरे पई, त मुंहिंजे हिन गले खां हेठि दुन ताईं चीरियो। नबी पाक अलैहिस्सलाम ख़ुदि बि बयान फरमाइनि था त मुंहिंजो सीनो मुबारक खुली वियो, निकिरी आयो ऐं ॿई भेण भाउ वठी भॻा। अलाए केरु असांजे भाउ खे क़त्ल करे विया। डोड़ंदे डोड़ंदे पंहिंजे पीउ माउ खे ॿुधायूं, ओ अब्बा, ओ दाई हलीमा, असांजे कुरैशी भाउ खे ॿजड़ा आया, ज़मीन ते लेटाए क़त्ल करे विया। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, अब्बो बि परेशान आहे, अम्मा बि परेशान आहे, डोड़ंदा अचनि था। नबी करीम जी ज़ात बाबरकात ॾिसूं त खिलंदा अचनि पिया। बाबा छा ॻाल्हि आहे? बाबा ॿजड़ा मथो आसमान तो लथा। हिकिड़े चयो इहो आहे, ॿिए चयो हाओ इहो आहे। हिकिड़े मूंखे ज़मीन ते लेटायो, ॿिए छुरीअ सां मुंहिंजे सीने खे चाक कयो। चाक करे मुंहिंजे दिलि खे ॿाहिरि कढियईं। मुंहिंजे दिलि खे ॿाहिरि कढी ॾिसी चवणु लॻो सुभान अल्लाह, हिन दिलि जहिड़ी अल्लाह बि सुहिणी दिलि ठाही कान्हे का। पोइ मुंहिंजे दिलि मुबारक खे अल्लाह पाक जे नूर सां, फज़ल सां अॻे ई भरपूर हुई, अञा वधीक भरपूर करे मुंहिंजे सीने में रखी। वरी जो बंदि कयो त मुंहिंजो सीनो सीने जहिड़ो थी वियो। ॿई मथे हलिया विया। महबूब करीम जी दाई थी चए अबा खमीस त परे कर। अम्मा साइण जे चवण सां मुस्तफ़ा जो खमीस परे कई त हितां खां वठी करे दुन मुबारक ताईं सफ़ेद नूरानी लीको बि लॻो पियो हुजे। हाणे इहा ॻाल्हि हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे। हाणे मूंसां हिकिड़ो दफ़ो तव्हां ॻाल्हायो, मूंखे वरदी महिरबानी करे जो त पोइ अॻिते हलूं। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। वरी ॿीहर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अबा दुनिया में को अहिड़ो माण्हू आहे जंहिंजी दिलि ॿाहिरि कढिजे, हथ में रखिजे ऐं हो वरी ॾिसे बि पियो ऐं जहिड़ो बि हुजे वरी ॻाल्हाए बि, वरी उहा अंदरि विझनि, वरी साॻियूं हवाल पाण ॿुधाए त मां ॾिठो। अहिड़ो को माण्हू दुनिया में आहे? दिलि निकिती, माण्हू ख़तमु। हे जेको बाईपास थिए थो, बाईपास, अॼुकल्ह दिलि जो ऑपरेशन थींदो आहे,
उन में भी दिल अग में न कढंदा आहिनि, ऑपरेशन दिल जो ज़रूर कंदा आहिनि, पर अग में हुन में मसनूई दिल विझंदा आहिनि, मसनूई हथरादू जेका मशीन जे ज़रिए उन जो दिल वारो कमु कंदी आहे, सो बि चंद कलाकनि ताईं, पर उहा बि वरी उन मरीज़ खे ख़बर न हूंदी आहे, नशे में हूंदो आहे, बेहोश हूंदो आहे, हुनजे माइटनि खे ख़बर आहे, डॉक्टर खे ख़बर आहे, पाण खे ख़बर कान्हे। वाह मुंहिंजा महबूब आमना जा लाल, तुंहिंजी दिल मलाइकनि जे हथ में आहे, तूं चवीं पियो त मां मोहम्मद ॾिसां पियो। मालूम थियो त महबूब असां जहिड़ो ॾाढे ॻाल्हि आहे, नबी असां जहिड़ो जे असां जहिड़ो हुजे हा त दिल कढण सां उन जो उन टाइम ते वफ़ात करे वञे हा, पर महबूब जी दिल भली ॿियनि जे हथनि में हुजे। मुस्तफ़ा फरमाइनि था सॼो मामिलो मां मोहम्मद पाण ॾिसी रहियो आहियां। ख़ैर इहा मुजाहिदा अजीब ॻाल्हि आहे। बीवी साहिबा खे परेशानीअ वरायो त मां हीअ हज़रत अब्दुल मुत्तलिब खां अमानत वठी आई आहियां त हे पालणे वॾो करे तोखे ॾींदसि, पोइ मूंखे इनाम ॾिजां। हे अजीब अजीब वाक़िया मुंहिंजे हबीब सां पेश अचनि था, कॾहिं दिलि चिरी पई आहे, कॾहिं कीअं आहे, कॾहिं कीअं आहे। सुभाणे हेठि मथे ॻाल्हि थी त अबो अम्मा मूंखे मयार ॾींदा, ॾाढो मयार ॾींदो। महबूब खे जे क़िबला हाणे हल जहिड़ो तुंहिंजो हाल आहे, दिलि त नथी चवे तोखे कीअं घर मां कढां, पर अलाए को ॾींहुं वॾो को नंढो को 29 को 30 का तकलीफ़ अची वञई, हल त तोखे पंहिंजे माइटनि जे हवाले करे अचां। महबूब खे मके पाक ॾे वठी रवानी थी आहे। मके जे ॿाहिरां जीअं जो पहुता त मके मां महबूब करीम हज़रत दाई हलीमा खां गुम थी विया। अमड़ चयो भला बीमारी सीमारी हुयो त सही, हाणे त मुर्गो अलाए काॾे वियो। परेशान थी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॾाढी परेशान थी। सिद्धी हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक जे ॾाॾे जे घर आई आहे। अब्दुल मुत्तलिब चई जी मां मोहम्मद खे पाण सां वठी आयसि। काॾे कई? हिते मके जे शहर में मूंखां हेॾे होॾे थी वियो आहे, कोन थो लभे। सैयदना अब्दुल मुत्तलिब फरमाइनि था ॻोल्हियूं था। हिकिड़ो पुट हेॾे मोकिलियईं, ॿियो पुट हेॾे मोकिलियईं, टे खे हेॾे मोकिलियईं, 8-10 पुट हुआ। सॼे मके में घिरी पिया त मथां किथे हथ अची वञे। दाई हलीमा सोचो मां काॾे वञा, परेशान आहे। दिल में सोची अल्लाह जे घर काबे में वञी दुआ घुरां, ओ काबे जा रब मूंखे मुंहिंजो मोहम्मद करीम मोटाए ॾे। अम्मा जो रूह हो, इहो इरादो करे दाई हलीमा सिधी बैतुल्लाह में आई आहे। हदीस पाक में ईंदो आहे जीअं जो काबे में आई त हाणे इहो उहो ज़मानो आहे जो काबो 360 बुतनि सां भरियो पियो हो। काबे में छा हुआ रखियल हा? ॾाढे ॻाल्हि छा रखियल हा? बुत रखियल हा। हज़रत दाई हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी बुतनि सां काबो भरियो पियो आहे, दरवाज़ो खुलियो पियो आहे। मां अंदरि वई आहियां, अल्लाह जे दरबार में हथड़ा खया अथमि, या इलाहल आलमीन तूं ग़रीबनि जूं दुआऊं क़बूल कंदो आहे, मोहताजनि जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो आहे, विछड़िया मिलाईंदो आहे। या इलाहल आलमीन मुंहिंजो मोहम्मद करीम मूंखां विछड़ी वियो आहे, 5 साल मूं वटि गुज़ारिया अथई। हाणे हिन घड़ी मां अबे आई ॾाॾे आई अम्मा खे ॼण आई आहियां त लभे कोन थो, इहो दिलबर मूंखे मोटाए ॾे। दाई हलीमा ख़ुदि थी चवे मां जीअं जो रसूलुल्लाह जो नालो खयो त या अल्लाह मोहम्मद करीम मोटाए ॾे त समूरे जा समूरा बुत सजदे में किरी पिया। जेके बि बुत हा ऊंधा थी वञी हेठि किरिया, ज़मीन ते वञी फाको कयूं, रुगो सरकार जो नालो ॿुधी। पर हिन में जेको वॾो बुत हो हुबुल नालो, हुबुल, उहो बि किरियो ज़मीन ते। पर उन्ही बुत जा ॾिसां पई त चप चुरनि पिया। अबा पत्थर ॻाल्हाईंदो आहे? ॻाल्हायो तव्हां बि पत्थर खे मारे विया हो। पत्थर ॻाल्हाईंदो आहे? कोन ॻाल्हाईंदो आहे। माण्हू ॻाल्हाईंदो आहे, पत्थर कोन ॻाल्हाईंदो आहे। पत्थर जा जो चप चुरिया, दाई हलीमा थी चवे त मां सोचो छा थो चवे। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह खे वाक़े खे बयान थो फरमाए, चूं मोहम्मद गुफ्त आ जुमला बुता सरनगू गशतंद साजद आजमा। जीअं जो मुंहिंजे हबीब करीम जो नालो वरताई
त नाले वठण सां सभई बुत किरी पिया ऐं बुतनि मूं आवाज़ पियो अचे गोफ्तो आ या वह नगर दद उज़ तू बल्कि या वह गर्दद अंदर जुमलऊ ओ दाई हलीमा तोखे मुबारक हुजे मुहम्मद करीम जी ज़ात तोखां गुम कोन थींदो मुहम्मद त असांखे गुम करण आयो आहे असां बुतनि जा लाह कढण आयो आहे असांखे ख़तम करण आयो आहे तूं घबराए न हाणे अलाह तुंहिंजी दुआ क़बूल कई आहे ॿाहिरि निकर सफ़ा मरवे पारे पासे तोखे मुहम्मद करीम मिली वेंदो सुभान अल्लाह हज़रत दाई हलीमा खे उन बुत मां आवाज़ ॿुधण में आयो ॿाहिरि निकिती ऐं ॿाहिरि निकिती सफ़ा मरवे वारे पासे ॾिसे त मुंहिंजो हबीब खिलंदो पियो अचे मुश्कदा पिया अचनि महबूबा दाई हलीमा खे चयो मां तूं परेशान थी वई हुई अमां तूं बुतखाने में वई हुई चयो अबा मां बुतखाने में कान वियसि ख़ुदा जे घर काबे में वई हुयसि मां बुतनि जी पनाह कान ॻोल्ही आहे मां रब्बुल आलमीन खां चयो आहे पर मुस्तफ़ा तोखे मुबारक हुजे बुत बि तुंहिंजो नालो ॿुधी ज़मीन ते झुकी पिया आहिनि मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे हवाले करे दाई हलीमा मुड़ुस सूदी वापसि हली वई मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात 40 सालन जे जमार में नबूअत जो ऐलान कयो खुदा जे वहदानियत जो ऐलान कयो ऐं इहो ऐलान कयूं त क़बर मां चओ भला कहिड़ो अलाह फरमाए त क़बर मां ऐं क़यामत में अल्लाह जे दरबार में उते जन्नत बि आहे जेके मूंखे मञींदासीं ऐं जेके मूंखे न मञींदासीं इहा ॻाल्हि ॾुखी लॻी मके वारनि खे सही टाइम घणो थियो मुंहिंजी घड़ी रहिजी चढ़ी वियो कमु अल्लाह बा माफ़ कजो 2-3 मिंट मथे हलिया वियासीं अॼु घड़ी कान्हे तॾहिं बसि इहा ॻाल्हि पूरी करे पोइ मां सां पढ़ूं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इहा ॻाल्हि कई त मके वारनि खे ॾुखी लॻी हज़रत हारिस हज़रत दाई हलीमा जो मुड़ुसु मुंहिंजे महबूब जे घर पलिया पर मां ईअं थो चवां त हुज़ूर दाई हलीमा वटि कोन पलियो ईअं सम्झो त दाई हलीमा मुस्तफ़ा जे करे पली आहे या न आहे अदा महबूब हुन वटि कोन पलिया बल्कि ईअं सम्झो त दाई हलीमा मुस्तफ़ा जे सदके पली हज़रत हारिस जो आयो त मके जा माण्हू हुनखे फिरी विया पोड़ो वॾी जमार जो हारिस जी ख़ुशा अल्हम्दुलिल्लाह ताइफ़ खां देर सां आयो आहे चई बसि सिक लॻी त मुहम्मद करीम सां मिली अचां चई यार हिकिड़ो कमु कर तूं भलो माण्हू आहे सुठो माण्हू आहे मुहम्मद तुंहिंजूं ॻाल्हियूं मञींदो हिकिड़ी ॻाल्हि थो करे चवेसि थो न करे कहिड़ी थो करे ॻाल्हि चई चवे थो त मरंदासीं पोइ उथंदासीं पोइ अलाह जे दरबार में पेश थींदासीं पोइ उते अलाह वटि जन्नत बि हूंदी दोज़ख बि हूंदो जेके मूंखे मञींदासीं जन्नत में वेंदा जेके न मञींदासीं जहन्नम में वेंदा चवीसि इहा ॻाल्हि न करे ईअं वरी कीअं थींदो तूं सम्झाएसि हज़रत हारिस अञा इस्लाम क़बूल कोन कयो आहे अञा हुनजे कननि ताईं नबूअत जो आवाज़ कोन पहुतो आहे हबीबनि सां मुलाक़ात वञी कई महबूब ॾाढो अदब कंदा हुआ हुनजो हुनखे विहारे पाण में कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चयो अल्हम्दुलिल्लाह ॿियूं ॻाल्हियूं पोइ मुहम्मद करीम हीअ ॻाल्हि ॿुधी त मके वारा चवनि था या त मूंखे खोले ॿुधाए छा था चवनि जे मके वारा था चवनि त मुहम्मद करीम थो चवे त मरंदासीं क़बरुनि में वेंदासीं वरी उथंदासीं वरी अल्लाह जे दरबार में पेश थींदासीं वरी अल्लाह ताला जल जलालहू मन वालो हिसाब वठंदो जन मूंखे दुनिया में मञियो हूंदो उहे जन्नत में वेंदा जन मूंखे न मञियो हूंदो उहे दोज़ख ॾे वेंदा तो ईअं ॻाल्हि कई आहे छा ईअं थींदो छा नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओ बाबा हारिस तोखे हिते ॻाल्हि थो कयां पर मां ॻाल्हि जे बजाए क़यामत जो ॾियारो थींदो इहे ॿई शयूं तोखे अखियुनि सां ॾेखारींदुसि हिकिड़े पासे जन्नत हूंदी हिकिड़े पासे जहन्नम हूंदो हिकिड़े पासे मुंहिंजे मञण वारा हूंदा हिकिड़े पासे मुंहिंजा इनकार वारा हूंदा मां हिते तोसां ॻाल्हि त कयां थो तोखे मुंहिंजे ॻाल्हि ते एतबार त ईंदो पर वक़्तु ईंदो मां तोखे ॾेखारींदुसि खुदा जो कसम आहे सुबुलुल हुदा वर रशाद वारे लिखियो आहे अल्लामा मोहम्मद शामी लिखियो आहे
नबी करीम जे सीरत जे किताब में जमल हुजूर फरमायो त मां तोखे क़यामत जे ॾिहाड़े इहे ॿई शयूं ॾेखारींदुसि त हारस जे अखियुनि मां पाणी वही पियो। रोई चवण लॻो आहे या मुहम्मद, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मूंखे जहन्नम बि ॾेखारींदे ऐं जन्नत बि ॾेखारींदे, मूंखे पक्का त मुंहिंजा मिठा महबूब मूंखे ॿाह खां वठी जन्नत ॾे मोकिले छॾींदे। मूंखे तो में भरोसो आहे, मूं तुंहिंजी ख़िदमत कई आहे, मां तुंहिंजे ख़िदमत में रहियो आहियां। मुंहिंजा हबीब मूंखे यकीन आहे जॾहिं मूंखे ॾेखारींदे त रुगो परे खां कोन ॾेखारींदे, मूंखे जन्नत ॾे वठी बि वेंदे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, हाओ तुंहिंजे जन्नत जो ज़ामिन मां मुहम्मद वेठो आहियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहो अक़ीदो बि ईमान ऐं तक़वा जे लाइ लाज़मी आहे त क़यामत थींदी, अल्लाह जे आॾो उथणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे। पोइ जेके ख़ुदा जे आॾो बीहणो आहे न साईं, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा वलमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, जेको अल्लाह जे आॾो बीहण जो ॻाल्हि खां डिॼे थो त मूंखे ख़ुदा जे आॾो बि हिसाब ॾियणो आहे। रब ताला फरमाए थो दुनिया में हिते डिॼे थो, मां क़यामत जे ॾिहाड़े हुनखे 2 जन्नतूं अता फरमाए छॾींदुसि। इहो तक़वा ऐं परहेज़गारी जो नतीजो आहे। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाए। महबूब करीम जे सदके ख़ुदा कंदो तव्हां असां सभिनि जा बेड़ा पार थींदा। टाइम पूरो थियो, 2-3 मिंट मथे थिया, माफ़ कजो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।